नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सूफ़ी अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जो DSP एंटी करप्शन खां SSP एंटी करप्शन जो प्रमोशन थियण जी ख़ुशी में DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ तरफ़ां DSP हाउस घोटकी ते आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे तक़रीब में हाजी करीम बग चाचड़, मुश्ताक चाचड़, सावण खान चाचड़, अब्दुल वहीद मेमण, मोहम्मद इस्माइल अब्बासी समेत चाचड़ बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ चयो त मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त असांजी चाचड़ बिरादरी जी बहितरीन शख़्सियत, सुठी तबियत जो मालिक, हर नंढे वॾे सां प्यार कंदड़ ऐं फ़र्ज़ सनांस ऑफिसर सूफ़ी अब्दुल हफ़ीज़ चाचड़ अॼु अहम उहिदे ते पहुतो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अञा बि वधीक उहिदा माणे। इन मौक़े ते सूफ़ी अब्दुल हफ़ीज़ चाचड़ चयो त मां DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजे एज़ाज़े में तक़रीब मुनक़िद कई। हिन चयो त हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ तरफ़ां ॾिनल प्यार मोहब्बत सदाईं यादि रहंदी। अल्लाह कंदो जल्द हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ भी SSP जे उहदे ते तरक्की माणींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।